शहर में बायूं ॾिनी वयूं तोखां जी ज़रो नथो संभाले त पोइ सिधी ॻाल्हि त जे ही ज़रो असांखे ॿिए कजे। सर मुंहिंजी हिकु रिक्वेस्ट आहे। जी चओ। सर असांखे इंस्पेक्टर अमजद खान खपे। छा तूं चरियो त न आहे थी? हाँ सर, इंस्पेक्टर अमजद खान। ऐं हिन वक़्तु जेकी शहर जी हालत आहे उहो सिर्फ़ु इंस्पेक्टर अमजद खान ई सही करे सघे थो। अमजद खान हिकु जीअण जो मौक़ो हर हिकु मुजरम खे ॾींदो आहे। जे मञियो त ठीकु आहे, न त मथे वञी रहंदो। वरी बि हिकु दफ़ो सोच, सुभाणे ईअं न चइजां अमजद खान आयो आहे मथे त शहर में इनकाउंटर कंदो। सर इन खां अलावा असां वटि ॿियो को रस्तो ई कोन्हे। त पोइ ठीकु आहे, पर एतिरो यादि रखजां जेतिरी हिन शहर में फौजी तहलका मचाई आहिनि उन खां वधीक तहलका अमजद खान मचाई। सुठो थी त असांखां हटी परे थी वञे, न त ॻोल्ही न बि न लभंदे। असां अहिड़ा ख़तरनाक माण्हू आहियूं। लाश सां यादि आयो, तव्हांजा लाश तव्हांजे मालिकनि खे बि न मिलंदा। मूंखे माफ़ कयो, मूंखे गिरफ़्तार कयो, मूंखे मारियो न। अमजद खान हर हिकु मुजरम खे हिकिड़ो मौक़ो ज़रूरु ॾींदो आहे, पर अॼु उहो तव्हां पंहिंजो मौक़ो विञाए चुका आहियो।